चफ वर्जन जो बेल टावर, रोस निज़नी नोवगोरोद अलाइकी ज़गरीनो जी ॻोठ। मां हिकु नंढड़ी पासे वारी दरवाज़े ज़रिए बेल टावर में दाख़िल थीसि। असां पंहिंजो कंधु मथे करे ॾसूं था। ख़ाली अंदरूनी हजम, सफ़ां जे विच में ओवलेप नाही। छत सड़े वई ऐं हेठि करे पई। चोटीअ ते काठ जा थल्हा ऐं तख़्ता हुआ, पर हाणे अहे मननि जे पेरनि हेठां आहिनि। घंटी टावर जी हमायत में हिकु थलो सुराख़ थियल आहे। ॿियो सारो पण ख़ाली कयो वियो। उहो ॾिसे सघिजे थो त सरूं भॼी विया आहिनि। भत मां सरूं टटी रहियूं हूं। दरवाज़ी खां मथानू हुक नंढड़ो टकरो आहे ऐं हथी हुक वक़फ़ो ख़त्म कयो वियो आहे। अहिड़ी तरह छिथाए वई। उन्हनि भत में सूराख़ करे हथी काठ जो फ़र्श विछायो। उती हुक दरवाज़ो हो। उती हिकु दरवाज़ो आहे जेको नई छत जी सतह ते वाक़िअ आहे, जेको मेमार जी जोड़जक में न हो। मां नथो सम्झां त हिन दरवाज़े जी रथाबंदी कई वई हुई। प्लस्तर करे पियो आहे ऐं टटिल सरियूं नज़र अची रहियूं आहिनि। सरनि जा अण बराबरि भरियल किनारा। अचो त ॿई पासे खां ॾिसो। ज़ाहिर आहे त हे सरूं बि रहमी सां कटियूं वियूं हुयूं। उन्हनि भत खे छो टोड़ियो, इज़ाफ़ी फ़र्श छो रखिया? भत में ऊंधी मथे ते शुआन लाइ सूराख़ ठहियल आहिनि। सूराख़ अण बिराबर ऐं मुख़्तलिफ़ साइज़ जा आहिनि। उहो सूराख़ अॾावत खां पोइ भत में भॼी विया ऐं अहे नचण बि नक़्तल हुआ। ॾिस त सूराख़ केॾा मेड़ा आहिनि। बाद में सूराख़ कयल सूराख़ में काठ जूं शुआउनि बि दाख़िल कयूं वियूं। हिन घंटी टावर जी अॾावत दौरान मथां छत या ॾाकणे जे का बि रथाबंदी न कई वई हुई। इथण घंटी वॼाइण जो को बि कमु न हो, पर पोइ बि अहिड़ो कमु ज़ाहिर थियो। पोइ माण्हुनि दीवारनि में बेकार सूराख़ ठाही उन्हनि में काठ जूं शूं दाख़िल कयूं। अहिड़ी तरह जदीद मज़हब माज़ीअ जी तहज़ीब जी इमारतनि खे पंहिंजी मक़सदनि मुताबिक़ तरतीब ॾिनो आहे।